अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जो अमर रागी सरमद सिंधी छा हक़ीक़त में हिन छोकिरी सरमद सिंधी के शादी जी ऑफर कई? ही छोकिरी केरु ऐं किथां जी हुई ऐं हिक ई महफ़िल में कीअं सरमद सिंधी ते मोहिजी पई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलाऊं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जो बेजल ऐं राग जो राणो सरमद सिंधी। सरमद सिंधी सिंध जो क़ौमी रागी त हो, लेकिन उन सां गॾोगॾु हिकु बहितरीनु तबियत जो मालिक बि हो। सरमद सिंधी जिते बि प्रोग्राम महफ़िल करे ईंदो हो, उतां जा माण्हू सालनि ताईं सरमद सिंधी खे न विसारे सघंदा हुआ। ईअं ई सरमद सिंधी हिकु प्रोग्राम में ही गीत ॻाए रहियो हो त अचानक इन प्रोग्राम में सरमद सिंधी जे अॻियां वेठल ही छोकिरी सरमद सिंधी ते बेहद फ़िदा थी ऐं बार बार सरमद सिंधी खे ॾिसी शर्माए मुरकण लॻी। सरमद सिंधी जे हिकु दोस्त ॿुधायो त ही छोकिरी पंजाब सां तालुक़ु रखंदी हुई ऐं सरमद ते बेहद मरंदी हुई। ही छोकिरी सिंधी ॿोली बेहद पसंदि कंदी हुई ऐं ॻाल्हाईंदी बि हुई ऐं सरमद सिंधी खे शादी ऑफर बि ॾिनाई ऐं ही प्रोग्राम ऐं गीत उन वक़्तु हम टीवी ते बि नशर थियो हो। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।